आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों, इन वीडियो में असां तव्हांखां हमेशह जीअं अॼु बि पुछंदासीं अहम मालूमाती ऐं दिलचस्प सवाल। साथियो, छा तव्हांखे मालूम आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो ॿिज हमेशह ॿाहिरि हूंदो आहे? जी हा साथियो, उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो ॿिज हमेशह ॿाहिरि हूंदो आहे? तव्हां जवाबु ॾियणु चाहियो, तव्हां वटि कुझु सेकंड जो टाइम मौजूदु आहे। साथियों, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त स्ट्रॉबेरी। सवाल नंबर 2 आहे, छा तव्हांखे मालूम आहे फांसी जी सज़ा वारे खे फांसी ते केतिरी देरि टंगबो आहे? जी हा साथियो, फांसी जी सज़ा वारे शख़्स खे फांसी ते केतिरी देरि टंगबो आहे? साथियो, जवाबु आहे घटि में घटि 10 मिंट। साथियो, उहा कहिड़ी शइ आहे जेका ॾींहं जो सुम्हे थी ऐं राति जो रोए थी, पोइ मौत मरी वञे थी? उहा कहिड़ी शइ आहे जेका ॾींहं जो सुम्हे थी ऐं राति जो रोए थी ऐं पोइ मरी वञे थी? साथियो, इन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त मेणबत्ती। साथियो, छा तव्हांखे मालूम आहे त दुनिया जो कहिड़ो मुल्क आहे जंहिंजी फ़ौज न आहे? जी हा प्यारा साथियो, दुनिया जो उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिंजी फ़ौज न आहे? जवाबु आहे आइसलैंड। साथियो, छा तव्हांखे मालूम आहे त औरत जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेका असां खाई सघूं था? कॉमन सेंस जो ई सवाल आहे त औरत जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेको असीं खाई सघूं था? दोस्तों, ये वीडियो तव्हांखे कीअं लॻी? तव्हां केतिरनि सवालनि जो जवाबु ॾिना। जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार कजो। ऐं हिन सवाल जो जवाबु आहे द लेडी फिगर। जी हा साईं, लेडी फिगर, भिंडी, जंहिंखे अंग्रेज़ी में लेडी फिगर चइबो आहे।